नाज़रीन, अॼु खां 25 साल पहिरियों ॾिसजे दुबई वारी जा दड़ा हुया या रेगिस्तान हुयो, लेकिन 25 साल अॻु में कराची खे ॾिसजे त हिकु बहितरीनु मेगा सिटी ऐं मशहूरु शहर हुयो। कराची उते ई रहिजी वियो, लेकिन दुबई तरक़ी कई। अॼु 25 साल बाद ॾिसजे त दुबई में ई हिकु जेको दुनिया जी सभ खां वॾी इमारत बुर्ज खलीफ़ा दुबई में आहे। हिननि शेखनि पंहिंजी सोच खे ऐं महिनत खे बदिलायो। हिननि ॾींहुं राति महिनत कई। अॼु पूरी दुनिया खां माण्हू दुबई घुमणु अचनि था, कारोबार जे सिलसिले में बि अचनि था। दुबई जी ही बि हक़ीक़त आहे त उतां जा शेख शबाब ऐं शिकार जा ॾाढा शौक़ीन आहिनि। हू हिकु घंटे अंदरि लखें रुपया छोकिरनि जे मथां घुरे छॾनि था। शिकार जा शौक़ीन हुजण करे हिननि जे हथनि में अक्सर शिकारी बाज़ ॾिठा वञनि था। शिकार सां गॾोगॾु उतां जा शेख उठनि जी रेस जा बि ॾाढा शौक़ीन थियनि था। हू सवार खां बग़ैर ई उठनि खे डुड़ाइनि था ऐं रेस कराइनि था। जीअं त दुबई हिकु अमीर शहर आहे ऐं दुनिया जो 40% जेको सोन जो कारोबार आहे उहो बि दुबई में थिए थो। पेट्रोल में बि दुबई पाण ख़ुदि कफ़ील आहे ऐं हुते पेट्रोल तमामु सस्तो आहे। ऐं घणा ई असांजा पाकिस्तानी ऐं हिंदुस्तानी बि दुबई वञनि था हर साल रोज़ी रोटी ऐं या कारोबार जे सिलसिले में, ऐं हुते कफ़ीलनि वटि नौकरियूं कनि था। दुबई ॾींहुं राति तरक़ी करे अॼु दुनिया जे अमीर शहरनि में शामिलु थियो आहे। शेख राशिद बिन मखदूम जो हिन तरक़ी में वॾो हथु आहे, जंहिं दुनिया जे नक्शे ते दुबई खे हिकु नुमाया मक़ाम हासिलु करायो आहे। नाज़रीन, वीडियो पसंदि अचे सब्सक्राइब कयो चैनल।